नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे पन्नो आकल खां ख़बर ॾींदा हलूं त शहीद भुट्टो स्पोर्ट कॉम्प्लेक्स में पहिरियों ऑल सिंध डॉक्टर आफ़ताब हुसैन सूमरो नाइट क्रिकेट टूर्नामेंट जा शानदार राउंड्स 14 ॾींहं बि जारी आहिनि। अॼु जो राउंड्स यंग सिटी पन्नो आकल ऐं सिंध नेशनल सखर जो राउंड थियो, जंहिंमें यंग सिटी टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो। यंग सिटी पन्नो आकल मुक़रर ओवर में मुज़म्मिल जी सुठी इनिंग्स 10 रन्स बदौलत 106 रन्स जो टारगेट ॾिनो। जवाब में मिलियल टारगेट जो पीछो कंदे सिंध नेशनल 59 रन्सनि ते ऑल आउट थी वई। अहिड़ी रीति यंग सिटी पन्नो आकल अमजद मिठो जी तूफ़ानी बॉलिंग बदौलत जंहिं सिर्फ़ 8 रन्स ॾेई 5 रांदीगरनि खे पवेलियन चिल्ता करे हीउ मैच खटराए यंग सिटी जे नाले कराए क्वार्टर फाइनल लाइ क्वालीफाई कयो। मैच जो ख़ासि महिमान पन्नो आकल पीपी जो सीनियर रहनुमा डॉक्टर आफ़ताब हुसैन सूमरो जिन मैच खे इंजॉय कयो ऐं ॿिन्ही टीमनि जे रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा रहिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़